भव्या, ओ भव्या। हाँ मम्मी। बेटा तू छा वेठी करी? मम्मी अचो ऐं ॾिसो, मां पंहिंजे बर्थडे जी लिस्ट थी ठाहियां। ॾेखार त। ही ॾिसो। दिव्या, रिया, काव्या, नव्या, सेजल, शीतल, पीहू। बेटा नैना जो नालो न लिखियो अथई, उहा त तुंहिंजी ॾाढी सुठी साहेड़ी आहे न। मम्मी वो मूंखे न वणंदी आहे। हू भला छो? मम्मी छोकी मां हुनखे चवंदी आहियां फ्री टाइम में कि तूं अच मूंसां गॾु खेल, असां रील था ठाहियूं, त हू चए थी न। हू भला छो? छोकी वो चए थी अच त असां गॾिजी मैथ ऑनलाइन एक्टिविटी था कयूं। अच्छा, ॿियो? ऐं हू मूंखे पंहिंजे मुंहिंजी होमवर्क लाइ पंहिंजी नोटबुक बि नथी ॾे। वो छा चवंदी आहे? वो चवंदी आहे अच त मां तोखे सेखारियां थी। बेटा वो सुठी दोस्त आहे न तुंहिंजी। अच मां तोखे ॿुधायां थी कि पंहिंजो सुठो दोस्त कीअं हूंदो आहे। ईअं त जेको तुंहिंजी हा में हा मिलाए त वो तुंहिंजी सुठी दोस्त आहे, ईअं थोड़ी थींदो आहे। बेटा सुठी दोस्त उहा हूंदी आहे जेको तुंहिंजो भलो चाहींदी आहे। उहा तुंहिंजी हमेशह सुठे कम में हेल्प कंदी, तोखे अॻियां वधाइण में तुंहिंजी हेल्प कंदी। सम्झीअ तूं? ईअं न कि बसि तो चयो अच रांदि कयूं त तोसां गॾु रांदि करे, अचूं नचूं टुपूं। इहे सुठा दोस्त न थींदा अथई, सम्झीअ? सुठा दोस्त हमेशह तुंहिंजो भलो चाहींदा, तुंहिंजे लाइ अॻियां वधण में तुंहिंजी हेल्प कंदा, तुंहिंजो फ्यूचर सुठो चाहींदा अथई। उहे सुठा दोस्त हूंदा अथई, सम्झीअ? हाणे तूं छा कंदीअ? मम्मी हाणे त मुंहिंजी बर्थडे लिस्ट में पहिरों नंबर नैना जो ई हूंदो। न लिखीसि हुनजो नालो। हा, इहा थी न ॻाल्हि। जय झूलेलाल।